सिडनी में दहशतगर्द हमले की जांच में अखबराई मुंडी बीच ते फायरिंग कंदड़ पीउ ऐं पुट तरफ़ां भारतीय पासपोर्ट ते मैनिला जो सफ़र करण जो इंकिशाफ। रिपोर्ट में चयो वियो आहे त मुंडी बीच ते हमले में मुलविस पीउ ऐं पुट हिकु महीने ताईं फिलिपाइन में रहाइश इख्तियार करण समेत फ़ौजी तरबियत बि हासिल कई। वफ़ाक़ी सरकार 11 NFC एवार्ड लाइ अहम मामलनि ते 8 मुख़्तलिफ़ कमेटियूं क़ाइमु करे छॾियूं। पंजाब जे नाणे वारे वज़ीर जी क़यादत में सूबनि जे इख़्तियारनि के दायरे में ईंदड़ मामलनि ते वफ़ाक़ जे ख़र्चनि जी शेयरिंग जी सिफ़ारिश बाबति वर्किंग ग्रुप क़ाइमु। मर्कज़ ऐं सूबनि विच में वसीलनि जे विच जो फ़ार्मूलो तइ करण लाइ वर्किंग ग्रुप बलूचिस्तान जे नाणे वारे वज़ीर जी सरबराही में कमु कंदो। हिकु वर्किंग ग्रुप क़ौमी कर्ज़नि जी साख़्त ऐं इस्तेमाल बाबति बि क़ाइमु। सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह की सदारत हेठि सिंध काबीना जो इजलास। बसुनि की ख़रीदारी लाइ 96 करोड़ 44 लख रुपयनि की मंज़ूरी। इस्लामाबाद हाईकोर्ट तरफ़ां जाली डिग्री केस में जस्टिस तारिक महमूद जहांगीरी जा ॿ एतराज़ रद्द। लिखत हुकुम ऐं हुकुमनामे में चयो वियो आहे त हिकु जज जी डिग्री बाबति संगीन इल्ज़ाम हया विया आहिनि। मामले जी हिसासियत खे नज़र में रखंदे इंतिज़ामी इख़्तियार तहत बरुकनी बेंच क़ाइमु कई वई। बेंच जी जोड़जक चीफ जस्टिस जो इख़्तियार आहे। ख़ासि बेंच जोड़ण जो को मिसाल नथो मिले। जस्टिस जहांगीरी जे चीफ जस्टिस जे तफ़सीब जे एतराज़ जो बि को क़ानूनी जवाज़ नाहे। सुप्रीम कोर्ट सीनियरिटी बाबति सिंध पुलिस के ऑफिसरनि जूं अपीलूं रद्द करे छॾियूं। सिंध सर्विस ट्रिब्यूनल जो फ़ैसिलो बरक़रार रखण जो हुकुम। अदालत पंहिंजे फ़ैसिले में चयो आहे त सीनियरिटी जी बहाली मुतासिर ऑफिसरनि जो आइनी हक़ आहे, जंहिंखे नज़रअंदाज़ नथो करे सघिजे। सीनियरिटी जी बहाली जे नतीजे में मुतासिर ऑफिसर वक़्त ते तरक़ी लाइ अहल हूंदा। सर्विस स्ट्रक्चर में सीनियरिटी खे बुनियादी हैसियत हासिल आहे। आर्मी पब्लिक स्कूल पेशावर साने जे 11वीं वरसी मल्हाई पे वञे। वाक़िए खे 11 वरह गुज़रण बावजूदि क़ौम साने खे न विसारे सघी। सदर ऐं वज़ीर आज़म तरफ़ां शहीदनि खे भेटा पेश। सदर आसिफ अली ज़रदारी जो चवणु आहे त PS जे मासूम ॿारनि जी क़ुर्बानी क़ौम कॾहिं विसारे नथी सघे। दहशतगर्दी ख़िलाफ़ पाकिस्तान जो अज़म मज़बूत आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो चवणु आहे त PS वाक़ियो क़ौम लाइ आज़माइश हो, पर उन क़ौमी हौसलो न घटायो। मासूम ॿारनि, उस्तादनि ऐं अमले जूं क़ुर्बानियूं क़ौमी याददाश्त जो हमेशह हिसो रहंदियूं। पाकिस्तान मां दहशतगर्दी जो मुकमल ख़ात्मो ई APS वाक़िए जो हक़ीक़ी इंसाफ़ आहे। ओबावड़े भरिसां मुसाफ़िर कोच ते हमलो करे ड्राइवर समेत अगवा कयल 11 मुसाफ़िर बाज़ियाब। हिकु मुख़्बी दिलि जे दौरे सबबि फ़ौत। ओबावड़ो पुलिस तरफ़ां पंजाब जे इलाइक़े भुंग वेझो ॾोहारियुनि सां मुक़ाबिलो करे मुख़्बी बाज़ियाब करण जी दावा। पुलिस जो चवणु आहे त कुझु मुसाफ़िर ज़ख़्मी आहिनि, जिन खे तिबी इमदाद लाइ इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। दाड़ियलनि 12 मुसाफ़िर अगवा कया हुआ, जिन मां हिकु दिलि जे दौरे सबबि फ़ौत थी वियो आहे। 11 मुसाफ़िरनि खे बाज़ियाब करायो वियो आहे। ख़ैरपुर में शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी जे मुलाज़िमनि जो 17 ॾींहं बि एहतिजाजी मुज़ाहिरे में धरणो। अॻवाणनि जो चवणु आहे त शाह लतीफ़ यूनिवर्सिटी ऑफिसरनि जा जाइज़ मुतालबा मंज़ूर न करणु ज़्यादती आहे। वाइस चांसलर समेत कुझु मुलाज़िमनि जा मसइला हल करण में रंडक आहिनि। सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि में रोड हादसा, 4 ॼणा फ़ौत, 4 ॼणा ज़ख़्मी। कुंभ वेझो ॻोठ आरब सोलंगी में बस ऐं मोटरसाइकिल में टक्कर, इख़्तियार लाशारी फ़ौत। ओबावड़ो में ट्रैक्टर ट्राली ऐं ट्रालर में टक्कर, नई मोज फ़ौत, 4 ॼणा ज़ख़्मी। कुनरी में 2 मोटरसाइकिल में टक्कर जे नतीजे में ज़ख़्मी थियल शहज़ाद आराई हैदराबाद जी इस्पताल में दम ॾेई छॾियो। सन वेझो इंडस हाईवे ते मोटरसाइकिल जो गॾु खे टक्कर सबबि ज़ख़्मी थियल शख़्स फ़ौत। PCB जे चेयरमैन मोहसिन नक़वी तरफ़ां मुज़फ़राबाद स्टेडियम में आलमी मैचूं कराइण जो ऐलान। सदस्य चवणु आहे त PSL रोड शो जी कामयाबी PCB ऐं PSL जी समूरी टीम जी सोभ आहे।